सखर में रिपोर्ट करे हुए हफीज़ लाशरी। सखर पुलिस की कामयाब कार्रवाई। 20 ॾींहं अॻु थाणो आबाद के हदुनि में गुम थियल 12 वरियनि जो विशाल कुमार बाज़ियाब। कानूनी कार्रवाई बाद वारसन हवाले। थाणो आबाद के हदुनि में 12 वरियनि जो विशाल कुमार पंहिंजे घर में निकिरी गुम थी वियो हो, जे बाबत गुमशुदगी के इतला वारसन पारा बोरखा 25 डिसंबर 2025 ते पुलिस के ॾिनी वई हुई। SSP सखर अज़हर ख़ान गुम थियल ॿार जी फौरी ॻोल्हा ऐं बर वक़्त बाज़ियाबी बाबत हुकुम जारी किया। उन्हनि हुकुमनि जी रोशनी में पुलिस शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गुम थियल ॿार जी ॻोल्हा ऐं बाज़ियाबी जो अमल शुरू करे छॾियो हो। पुलिस पंहिंजे पेशेवराना सलाहियतुनि ऐं जदीद टेक्नोलॉजी की मदद से कामयाबी हासिल कंदे आख़िरकार 12 वरियनि जे विशाल कुमार के ज़िले घोटकी के शहर डहरकी में सही सलामत बाज़ियाब करे वरितो आहे। कानूनी कार्रवाई बाद ॿार खे संदसि भाउ चांद कुमार हवाले कयो वियो। वारसन पुलिस की कामयाब कार्रवाई ऐं बाज़ियाबी ते सखर पुलिस ख़ास तौर ते SSP सखर अज़हर ख़ान जो शुक्रियो अदा कियो ऐं नेक ख्वाहिशुनि जो इज़हार पिणु कयो। पुलिस पार्टी की बेहतरीन कार्रवाई ते SSP सखर अज़हर ख़ान तरफ़ां पुलिस पार्टी लाइ शाबाश जो पैगाम।